कोटड़ी में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर हसनैन अली सुमरो मूजिब सिंध की सदाबहार शख्सियत नामेरी अदाकार हिदायतकार हामिद लाशारी की सालगिरह तकरीब सिंधी अदबी बोर्ड जामशरी के लॉन ते सिंध के बेहतरीन अदाकार हिदायतकार मज़ाही फ़नकार मामा लालू अब्दुल मनान अब्बासी की सदारत में थी। मेहमान ख़ास तारिक आकाश, दानिश मंजूर, साहिब रेहान, हामिद लाशारी, मंजूर चांडियो, शकील मधोश सुमरो, ज़ुल्फ़कार अली हालार मेहमानन में शामिल हुआ। साहिब रेहान के सिंधी टोपी अजरकन गुलन जा तोहफ़ा पेश किया विया ऐं सालगिरह जो केक काटियो वियो। मेज़बानी जा फ़राइज़ हामिद लाशारी जे नंढपिण जे ॻोठाणी जोही जे दोस्त शकील मधोश सुमरो ॾिना। मज़ाही फ़नकार मंजूर चांडियो ख़ुशीअ जे मौक़े ते मज़ाही गीत ऐं टोटका ॿुधाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। मुक़ररनि खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई ऐं सालगिरह जूं वाधायूं ॾिनियूं। हामिद लाशारी सभिनी दोस्तनि जा थोरा मञिया ऐं इंतहाई ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं ख़ासि शकील मधोश जा थोरा मञिया। आख़िर में सिंध ऐं जामशुर जे वर्सटाइल फ़नकार दानिश मंजूर थहीं पंहिंजे मुनफ़रिद आवाज़ में गीत ॿुधाए महफ़िल खे झुमाए छॾियो। जिरत जामशुर जे अदाकारनि कदीर जामरी, लाला ब्रह्माणी, दीदार मक्सी, सजाद इमरानी, असद टालपुर, सोढो शेरो, ॿियनि दोस्तनि ऐं अदबी बोर्ड जे दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई। कार्रवाई ज़ुल्फ़कार अली हालार हलाई।